साईं हिकु मोहतरम आहे, हिकिड़े स्कूल में मास्तर आहे, पर पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जे कमनि में एतिरो त मसरूफ़ आहे जो रोज़ाना स्कूल अची नथो सघे। हर महीने में तक़रीबन 15 या 7 ॾिहाड़ा ग़ैर हाज़ुर हूंदो आहे। उहो माण्हू स्कूल मां पूरी पघार वठी सघे थो या न, बाक़ी टाइम बि उहो माण्हुनि जी ख़िदमत में हूंदो आहे। ॾिसो, उन मास्तर खे जेका पघार अदा मिले थी पई न, उहा ॿारनि खे तालीम ॾियण जी गवर्नमेंट जे तरफ़ां, रियासत जे तरफ़ां जेका उनखे पघार ॾिनी थी वञे, उहा ॿारनि खे तालीम ॾियण जे लाइ ॾिनी थी वञे। ठीकु आहे। हीअ जेकॾहिं 15 या 17 ॾिहाड़ा, जीअं अव्हां पंहिंजे सवाल में चयो आहे, ग़ैर हाज़ुर रहे थो, त उहे उन्हनि ॾिहाड़नि जी पघार वठणु हिन जे लाइ नाजाइज़ थींदी। बाक़ी जेके ॾिहाड़ा हीअ हाज़िर थिए थो, उते पढ़ाए थो, ॿारनि खे तालीम ॾिए थो, टाइम ॾिए थो, उन टाइम जी पघार जेकॾहिं हे वठे, बाक़ी हिनखे पघार ॿारनि जे तालीम जी ॾिनी थी वञे, ख़िदमत ख़ल्क़ जी कोन थी ॾिनी वञे। इन जे करे महिरबानी करे उहो पंहिंजो वक़्तु पंहिंजो पूरो ॾिए त पोइ हुनजे लाइ पघार जाइज़ आहे। जेकॾहिं वक़्तु पूरो नथो ॾिए, जेतिरा ॾिहाड़ा घुसाए थो, उहा पघार हुनजे लाइ नाजाइज़ थी वेंदी।